सम्झ में नथो अचे त हिन ॻाल्हि खे शुरू किथां कजे। हुजे का हया शर्म जी ॻाल्हि त का तरतीब बि ॾिजे। सच पुछो त ही बेहयाई त बयानु कंदे बि शर्म थो अचे। अॼु आऊं त उहो सोचे बि परेशान आहियां त शागिर्दनि खे छा पढ़ाइजे, उहो जेको किताबनि में लिखियलु आहे या उहो जेको समाज जे दांगीअ जहिड़े मुंहं ते लिखियलु आहे। हेल ताईं त आऊं किताब ई पढ़ाईंदो रहियो आहियां, किताब जिन में लिखियलु आहे त वॾनि जो अदब करियो ऐं नंढनि सां प्यारु करियो। ऐं किताबी तालीम जो नतीजो अव्हां जे साम्हूं आहे। ही नंढड़ो पढ़ाई ते वञी रहियो हो ऐं वाट ते कंहिं वॾे हिन खे चयो त अच त मां तोखे थोरो अॻिते छॾे ॾियां। ऐं पोइ हिन वॾे जो एतिराम कंदे, उन जो अदब कंदे उन जी मोटर साइकिल ते चढ़ी वेठो। ऐं पोइ छा थियो, उन ई वॾे हिन खे स्कूल बदिरां हर नंढे वॾे जे वात ते पहुचाए छॾियो। आऊं जेको किताबनि में लिखियलु ॻाल्हियूं पढ़ाईंदो आहियां, सो अॼु त उहो सोचे बि परेशान आहियां त सुभाणे पंहिंजे स्कूल में कहिड़ो मुंहुं खणी शागिर्दनि जे साम्हूं ईंदुसि। कैलाश जी कथा त अव्हां सभिनी ताईं पहुची चुकी आहे, पर आऊं तव्हांखे ॿुधायां त हाई स्कूल हिंगोरणो जो 6हों क्लास मूं वटि आहे। आऊं क्लास टीचर आहियां, सो सॼो साल हीअ कैलाश मुंहिंजे निगाहुनि जे साम्हूं रहियो आहे। कैलाश तमामु ज़हीन, चुस्त, सरगर्म ऐं मुतहरिक शागिर्द आहे। ऐं हिन तस्वीर में जेतिरो स्मार्ट अव्हां खे नज़र अची रहियो आहे, हक़ीक़त में इन खां कई भेरा वधीक स्मार्ट आहे। असेंबली सेशन में जॾहिं अंग्रेज़ी ॻाल्हाईंदो आहे त समूरा उस्ताद पूरे ध्यान सां ॿुधंदा आहिनि। ॾाढी ख़ूबसूरत अंग्रेज़ी आहे हिन जी। कैलाश रुगो मूंखे नथो वणे, पर सभिनी उस्तादनि ऐं समूरे क्लास खे वणे थो। मुंहिंजो उसूल रहियो आहे त आऊं हर महीने क्लास जो मॉनिटर शागिर्दनि जी चूंड वसीले तब्दील कंदो आहियां, पर ही उहो शागिर्द आहे जंहिंखे शागिर्द हर भेरे चूंडींदा रहिया आहिनि। अहिड़े नमूने सां हीअ तक़रीबन सॼो साल मुंहिंजे क्लास जो मॉनिटर रहियो आहे। आऊं हिकु उस्ताद जी हैसियत में समाज जे हर बाशऊर, हर बाज़मीर फ़र्द खे, हर उस्ताद, हर शागिर्द, हर स्कूल खे, हर मकतब फ़िक्र जे माण्हूअ खे एहतिजाज जी अपील थो करियां। ऐं जीअं त रमज़ान जे भलारे महीने में हिकिड़े मुसलमान हिन नंढड़े हिंदू नीगर सां बदफ़ैली कई आहे, सो ख़ासि तौर ते आलिम सगूरनि खे गुज़ारिश थो करियां त उहे बि कार्रवाई जे लाइ हिन शागिर्द साथीअ जो भरपूर साथ ॾियनि, हिन शागिर्द सां गॾु बीहनि। हींअर ताईं हिन वाक़े जो नोटिस हिते जे चूंडियल नुमाइंदे सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह वरितो आहे, पर आऊं सच चवां त मूंखे ख़दशो आहे त इहो सिर्फ़ु नोटिस ताईं महदूद रहिजी वेंदो, छाकाणि जो कुझु अरसो अॻु में हिकिड़ी 9 सालनि जी नीगर नियाणी फ़ौज़िया ख़ासखेली बि अगवा थी वई हुई। साईं जन उन जो बि नोटिस वरितो हो, पर हाणे 9 महीननि खां वधीक वक़्तु गुज़री वियो आहे ऐं उन जी पोइवारी का बि थी न सघी आहे ऐं फ़ौज़िया अञा ताईं बाज़ियाब थी न सघी आहे। ऐं ॿियो त पीपल्स पार्टी हूअं बि भंड बिरादरीअ जे आम माण्हुनि खां वींदे नाज़िम जोखियो जहिड़े पखियुनि सां प्यारु कंदड़ माण्हुनि ताईं जे रत में रंगियल रही आहे। सो उन करे मुमकिन आहे त सियासी दबाव थींदो ऐं ॻाल्हि लय मिटी थी वेंदी। सो मुंहिंजी गुज़ारिश आहे समाज जे हर फ़र्द खे, हर बाशऊर, हर बाज़मीर माण्हू खे त उहो अॻिते अचे, हिन मामले जो उहो नोटिस वठे त जीअं सोशल मीडिया जे वसीले पाण एतिरो दबाव विझी सघूं जो हिन वहशी दरिंदे खे कैफ़र किरदार ताईं पहुचायूं। यादि रखो, अॼु ही वाक़ियो कैलाश सां थियो आहे, काल्ह बबरलू जे कान्हा कुमार सां बि थियो हो ऐं सुभाणे इहो तव्हांजे ॿार सां बि थी थो सघे।